बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जॾहिं ही माण्हू उन्हनि माण्हुनि सां मिलनि था जिन हक़ जी दावत ते ईमान आंदो आहे, तॾहिं चवनि था त असां बि ईमान आंदो आहे। पर जॾहिं पंहिंजे शैताननि सां अकेला विहनि था, तॾहिं चवनि था त असां तव्हां सां शामिल आहियूं ऐं असां हुननि वटि पाण खे मोमिन सॾाए साणुनि मस्ख़री था करियूं। हक़ीक़तन ख़ुदि हुननि सां मस्ख़री थी रही आहे जो अलाह ताला खेनि डिघो रसो ॾिनो आहे, जंहिं करे पंहिंजे सरकशीअ में अंधा थी हेॾे होॾे भटकी रहिया आहिनि। यकीन करियो त उहे ई माण्हू आहिनि जिन हिदायत विकिणी गुमराही ख़रीद कई आहे, पर न की हुननि जो सौदो फ़ाइदेमंद निकितो आहे, न की हिदायत ते क़ाइमु रहिया आहिनि।